नाज़रीन, घोटकी के खानगी स्कूल में लगायल मुफ़्त अखियुनि जी कैंप में डॉक्टरनि पारां मुबैना गलत ऑपरेशन करण सबब ॻोठ गुलाम हुसैन जी रहवासन पीरसन औरत रहमत खातून जी हिकु अखि ज़ाया थी वई आहे। तफ़सील काज़ी खादिम जी रिपोर्ट में। अटकल 3 हफ़्ता घोटकी के खानगी गजाली स्कूल में लगायल मुफ़्त अखियुनि जी कैंप में डॉक्टरनि पारां मुबैना गलत ऑपरेशन करण सबब कानपुर मार वेझो ॻोठ गुलाम हुसैन मंगरा जी रहवासन पीरसन औरत रहमत खातून मंगरा जी हिकु अखि ज़ाया थी वई आहे। मुतासिर औरत के संदसि वारिस इलाज लाइ कराची त खणाए विया, पर जिते डॉक्टरनि खेसि हिकु अखि मां नज़र ख़त्म थी वञण जो चयो, जॾहिं त पीरसन औरत रहमत खातून इंसाफ़ जे ओसीड़े में पंहिंजे घर में बेयारो मददगार वेठल आहे। इन सिलसिले में मुतासिर औरत ऐं संदसि वारसनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वयसि ते कैंप लॻी, मां चयो अखि ठाराए अचां। अखि में अंब हुयो, अंब न लायो, मुंहिंजी अखि में कावो विझी छॾियईं, अखि खे ख़राबु करे छॾियईं। सूर दर्द अञा छॾे नथो, 2 चकर कराची वई आहियां, तव्हां बि अञा सूर नथो छॾे। मुंहिंजो ख़र्चु लॻे पियो, ग़रीब आहियूं, जेको ख़र्चु लॻे मुंहिंजो ख़र्चु भरनि, मूंखे अखि ठाराए ॾियनि। अॻिते बीहे न कंहिं सां थिए, ग़रीब सां अखि जहिड़ी दीद आहे, अब्बा दीद कंहिंजी वञे न। कमुकार कंदी हुयसि, सभु शइ कंदी हुयसि, हाणे त मां मुथाज थी वेठी आहियां। 5 तारीख़ ते गज़ाली स्कूल ऐं मेमन फाउंडेशन जे तावन सां कैंप लॻो हुई घोटकी में, त उते जेके आहे ही बि असांजी ख़ाला इलाज कराइण वेई। इनखे जेको आहे अंब हुयो, पेडेटर आहे, जेको छिलोट टाइप हूंदो आहे अखि जे ॿाहिरियां माना, त हिननि डॉक्टरनि खे ॿुधायो बि अथई, मूंखे अंब आहे जेको आहे। उन्हनि डॉक्टरनि चयो ठीकु आहे, तुंहिंजो अंब लांदो। पोइ डॉक्टरनि छा कयो, इनखे जेको आहे लेंस हणी छॾियो नज़र जो, त उतां जेको आहे इंस्पेक्शन थी वियो। ऑपरेशन खां पोइ जेको आहे इनखे काफ़ी टाइम काफ़ी दर्द महसूसु थियणु लॻो। असां इनखे फौरी तौर ते कराची में ट्रामा सेंटर में मुंतक़िल कयोसीं। उते असांखे डॉक्टर पी ॿुधायो त हिनजो ग़लति ऑपरेशन थियो आहे, उनजे करे जेका हिनजी अखि बिल्कुलु ज़ाया थी वई आहे, हिन जेका अखि कढणी पवंदी। पोइ असां डॉक्टरनि खे रिक्वेस्ट कई, सर तव्हां जेको आहे हिनजो मसइलो हल कयो इलाज ज़रिए। पोइ डॉक्टरनि चयो ठीकु आहे, फ़िलहालु तव्हांखे हफ़्ते जो इलाज ॾियूं था, ॾिसो अगरि उन में फ़ाइदो थिए थो त ठीकु आहे, न जेका हिनजी अखि निकिती। डॉक्टर चवनि था त इहा जेको अखि ज़ाया थींदी ऐं अमी जेको आहे अखि में जेको हाणे नूर बि कोन्हे, नज़र बि नथी अचे माना। सो हाणे असांजो इहो मुतालबो आहे त जेके हिते सैकड़ाहठ जेके डॉक्टर आया हुया, उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई कई वञे ऐं असांखे जेको आहे इलाज फराहम कयो वञे। मुतासिरनि मुतालबो कयो आहे त कैंप लॻाईंदड़नि तोड़े ग़लति ऑपरेशन कंदड़ डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे ऐं अहिड़ियूं मुफ़्त कैंपूं न लॻायूं वञनि जंहिंसां ख़ुशि माण्हू बिस्तर बीड़ो थी वञे। कैमरा टीम सां गॾु काज़ी खादिम, आवाज़ TV न्यूज़, कानपुर महर।